अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। पीडीएम जो न हिस्सो आहियूं न थींदासीं, ठहे या ढहे असांजो छा। पीटीआई खे पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो तसलसल समझूं था। पीपीआई नून लीग ऐवान जे अंदर तोड़े ॿार पीटीआई जो साथ ॾींदे पई रही। अहिड़ो इज़हार जमायत इस्लामी जो अमीर सराज الحق, जमायत अहले सुन्नत जे सूबाई सिंध जे सदर बुलबुल मदीना हज़रत अलामा मौलाना अलहाज मोहम्मद इदरीस डायरी नक्शबंदी जे घरवारी जे लाॾाणे ते संदसि रिहाइशगाह दौलतपुर भरिसां ॻोठ मुकीम डायरी में कयो। हुन वधीक चयो त पीडीएम ठहे या ढहे उन सां असांजो छा। असीं पीटीआई खे पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो तसलसल समझूं था। पीपीआई नून लीग ऐवान जे अंदर तोड़े ॿार पीटीआई जूं साथारी आहिनि। हुकूमत पारां अवाम जे बहितरी लाइ कयल सभु वाइदा कूड़ा साबित थिया आहिनि। हुन वधीक चयो त ॿियनि मुल्कनि में मज़हबी त्योहारनि ते सस्ताई कई वञे थी, पर पाकिस्तान में मुक़दस मज़हबी ॾींहं ते महांगाई कई थी वञे। असां सरकार खां रमज़ान में खाधे पीते जे शयुनि जे अघनि में 50% घटिताई जो मुतालबो कयो आहे।